छहों है क़यामत जे ॾींहं खे वञणु। क़यामत ॾींदी ऐं हर इंसान वरी दोबारा ज़िंदा थी उथंदो। इन ॻाल्हि खे मञणु, इन ॻाल्हि खे ईमान रखणु, इन ॻाल्हि खे विसाह में आणणु, ये ईमान जी चीज़ आहे। काफ़िर चवंदा त या दो हाज़िर जा काफ़िर बि चवनि था क़ाल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम, जॾहिं हॾियूं बि मिटी में ॻरी पायमाल थी वेंदियूं, मन युहयिल इज़ाम केरु खे ॾियारींदो? यानी मुलनि जी ॻाल्हियूं आहिनि, मरी वेंदा, मिटी थी वेंदा, क़बर में मिली वेंदा, वरी जोड़े थी उथंदा, इहो कीअं थो थी सघे? मन युहयिल इज़ाम केरु उन ॻरियल हॾियुनि खे ॾियारींदो? कुल युहयी अल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा, ए मुंहिंजा महबूब तूं चईं त उहो रब जो तव्हांखे पूरो भेरो पैदा कयो, उहो तव्हांखे वरी दोबारा ज़िंदा करण ते क़ादिर आहे। जॾहिं अणहूंद हुई, जॾहिं तव्हांजो वजूद हुयो ई कोन, अणहूंद मज़ा हूंद बनायो मुश्किल आहे, पर हूंदी से बिगड़ी वञे पर वजूद तो हुनजो आहे, हुनखे ठाहिण जो आहे सवलो आहे। जिसने तुम्हें पहली मरतबा पैदा किया था, जब तुम अदम थे, कुछ भी नहीं थे, रब्बुल जलाल ने तुम्हें पैदा फरमाया, वो इस बात पर कादिर है कि तुम्हें मारने के बाद, कब्र में दफन होने के बाद तुम्हारा जिस्म गल जाए, सड़ जाए, उसके बाद फिर तुम्हारी हड्डियों को जिंदा करके तुम्हें जिंदा इंसान खड़ा कर दे, वो अल्लाह का जो है बात। इन ॻाल्हि खे मञण जो ईमान आहे त माण्हू जहिड़ा थींदा, ऐं उन जहिड़े थियण जी कोशिशि कीअं हूंदी, कहिड़े ॾींहं ते जहिड़ा थी उथंदा, उहो ॾियारो क़यामत जो ॾियारो हूंदो। उहो ॾियारो कहिड़ो हूंदो? क़यामत उथण खे सॾिबो आहे, उथण वारो ॾियारो, जंहिं ॾियारे माण्हू क़ब्रुनि में जा वरी जहिड़ा थी उथंदा। उहा क़यामत केॾी महिल बि अची सघे थी। हींअर अलाह ताला चाहे त हिकु अख छिंभ जे अंदरि हींअर बि क़यामत अची सघे। हज़रत पीर मिसाल रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त भई ख़ुदा कनि डरो, मथां हींअर न क़यामत न आ वञे, सम्झो था? केॾी महिल अलाह ताला जो निशानो जो अमर थिए, बसि हिकिड़े अख छिंभ जेतिरी देरि थींदी क़यामत क़ाइमु थींदी। कॾहिं क़ाइमु थींदी अल्लाह ॼाणे। ये इल्म मज़ीबात में जाए, अल्लाह ताला पंहिंजे इल्म में मस्तूर थियो आहे, या अल्लाह ताला जो निशानो पंहिंजे महबूब खे ॼाणाए। बाक़ी उनजो आसार, उनजूं निशानियूं, उनजूं अलामतूं मदीने वारे साईं ॿुधायूं त ही शइ ज़ाहिर थींदी, उन खां बाद में क़यामत क़ाइमु थींदी। उहे आसार कुझु ॿुधो। ऐं 1000 साल अॻु में जेको मदीने वारे साईं नक्शे चिटियो, ऐं तव्हां अॼु ॾिसो त 1500 साल अॻु में असांजे नबी खे रब केतिरो इल्मु ॾिनो हो, ऐं जेके अलामतूं पाण अॻु बयानु करे वियासीं अॼु असांजी नज़र अचनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जॾहिं क़रीब थींदी त उनजे आसार, उनजे निशानियुनि में जा ही निशानी आहे जो ज़िना घणी थींदी, ज़िना घणी थींदी, क़त्ल ऐं गारत घणी थींदी, माण्हुनि जो खून रायगान हारियो वेंदो, मारींदड़ खे ख़बर न हूंदी त छो थो मारियां, मोल खे ख़बर न हूंदी त छो मूस मूंखे क्यों मारी। अब देखो बम धमाका हो जाता है, वो धमाके करने वाले को पता नहीं कि किसको मार रहा है और क्यों मार रहा है, मरने वाले को पता नहीं कि मुझे किसने मारा, क्यों मारा, मेरा जुर्म क्या है, मुझे क्यों मारा गया। देखो ये निशानी नजर आ रही है या नहीं आ रही? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते हैं औलाद पंहिंजे पीउ माउ जो बेफ़रमान थी वेंदो, माउ जे मथां पंहिंजी ज़ाल खे तरजीह ॾींदो, पीउ जे मथां पंहिंजे पुट खे तरजीह ॾींदो, औरतूं कारोबार कंदियूं, दुकानदारी औरतूं कंदियूं, बेपर्दगी आम थी वेंदी,
ख्याल अखियुनि मंझां निकिरी वेंदो, मस्जिदुनि में माण्हू चीखूं कंदा, दुनिया जी ॻाल्हियूं मस्जिदुनि में कंदा, माण्हुनि जा क़िबला ऐं काबा ज़ालूं बणिजी वेंदियूं। जे काबे खे तवाफ़ कबो आहे, माण्हू ज़ाल जी हिसेदारी पिया करंदा, जीअं ज़ाल चवंदी तीअं कंदो। इहा क़यामत जी निशानी आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था पोइ 3 भेरा ज़मीन में ख़सफ़ थींदो, माना माण्हू हीअं जेरे जेरे ज़मीन में हलाईंदा। हिकिड़ो ख़सफ़ मशरिक़ में थींदो, ॿियो मग़रिब में थींदो, टियों अरब में थींदो। इहो ख़सफ़ थींदो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था त क़यामत जे क़ुर्बत जे अलामतुनि मां इहा निशानी आहे त औरतूं घणियूं थी वेंदियूं, मर्द थोरा थी वेंदा। हथा के 40 औरतुनि खे संभालण वारो हिकिड़ो मर्द हूंदो, औरतुनि जी कसरत थींदी। ऐं जॾहिं इहे अलामतूं थी वञनि, इहे अलामात सुग़रा आहिनि, नंढियूं निशानियूं। उन खां पोइ अलामात कुबरा जो ज़ुहूर थींदो। अलामात कुबरा मुल्क सॼे में बेहयाई थी वेंदी, गुनाह थी वेंदा, गुनाह आम थी वेंदी। पोइ जेकी औलिया हूंदा, अबदाल हूंदा, उहे अबदाल वञी मदीना मुनव्वरा में पनाह वठंदा। अबदाल सॼी दुनिया मां सिमटजी मक्का मुकर्रमा ऐं मदीना मुनव्वरा में गॾु थींदा। पोइ उन वक़्त में हज़रत इमाम महदी जो ज़ुहूर थींदो। इमाम महदी जंहिंजो नालो मुहम्मद हूंदो, उनजी अम्मा जो नालो आमिना हूंदो, उनजे पीउ जो नालो अब्दुल्ला हूंदो, कबीले कुरैश मंझां हूंदो। उहो पैदा थींदो ऐं 40 सालनि ताईं उनखे पाण खे बि ख़बर कोन हूंदी त को महदी आहे। 40 सालनि ताईं उनखे पाण खे ख़बर न हूंदी। पोइ अबदाल जॾहिं मक्का मुकर्रमा में गॾु थींदा, फज्र जो टाइम हूंदो ऐं निमाज़ फज्र जी पढ़बी, त उन टाइम ते मदीना मुनव्वरा जो हिकिड़ो अफ़ज़ल तरीन इंसान हूंदो, उहो ईंदो ऐं अचे हज़रत इमाम महदी खे सुञाणंदो, बाहि में हथ विझी चवंदो त तूं महदी आहीं। अल्लाह जो वली अहले मदीना मज़ा हूंदो ऐं अकाबिर औलिया मज़ा हूंदो। उहो हज़रत इमाम महदी खे सुञाणंदो, उहो चवंदो तूं महदी आख़िर ज़मानी, तूं मूंखे दिली नमाज़ पढ़ा। पोइ हज़रत इमाम महदी इनकार कंदो, आसमान ते लिखी ईंदो ऐं आसमान मज़ा आवाज़ ईंदो त हाज़ा महदी ख़लीफ़तुल्लाह, तो महदी अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। ये महदी आहे तो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। हिन जी ॻाल्हि ॿुधो, हिन जी फर्मा बरदारी कयो। ॻाल्हि सम्झो। पोइ हज़रत इमाम महदी जो ज़ुहूर थींदो। पोइ हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के मज़ा या अब्दालन जी जमात वठी, औलिया सुलहा बरगज़ीदा माना उन्हनि जी जमात वठी मुल्क शाम ॾे ईंदो। किथे ईंदो? मुल्क शाम में ईंदो। शाम में दमशक जे शहर में ईंदो। पोइ दमशक जे शहर में हिकिड़ी मस्जिद आहे जामिया उमविया, उनजे उभरंदे मीनार ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो। उभरंदे मीनार ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदो, जेको ककर ते चढ़ियल हूंदो। छा ते? ककर ते चढ़ियल हूंदो। आप समझ आ रही है? वो बादल पे चढ़ के हज़रत ईसा रूहुल्लाह नुज़ूल फरमाएंगे। जॾहिं लहंदो हज़रत इमाम महदी ज़मीन ते ईंदो, हज़रत ईसा रूहुल्लाह ज़मीन ते ईंदो, हज़रत इमाम महदी हुनजो इस्तक़बाल कंदो। पोइ जॾहिं निमाज़ जो टाइम थींदो त माण्हू चवंदा हज़रत ईसा खे त तूं निमाज़ पढ़ा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो त तूं महदी आख़िर ज़माने निमाज़ तूं पढ़ा, इमाम तूं थी, तुंहिंजे पोइ इब्तिदा में मां निमाज़ पढ़ंदुसि।
हुजूर अलैहिस्सलाम फरमाइनि था उन वक़्तु मुंहिंजी उम्मत शान छा हूंदो जॾहिं ईसा अलैहिस्सलाम सिर्फ़ में मुक़ररी थी वेंदो ऐं इमाम मुंहिंजी उम्मत जो मुंहिंजो बच्चो मुंहिंजो अहल बैत मुंहिंजो गुलाम मुंहिंजो उम्मती इमाम थींदो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम उनजो इब्तिदा में जमायत थी हुनजे पोयां नमाज़ पढ़ंदो। सुभान अल्लाह। उनखां अॻु में दज्जाल जो ज़ोर थींदो। हज़रत ईसा जे नुज़ूल खां अॻु में दज्जाल जो ज़ोर थींदो। उहो दज्जाल हिकिड़ो दज्जाल वरितल आहे दज्जल मां। दज्जल माना धोखो ऐं फ़रेब। दज्जाल यानी मक्कार फ़रेबकार ठग। दज्जाल जी माना आहे ठग। समझो था हिकिड़ी अख खां काणो हूंदो हुनजी निशानी हिकिड़ी अख खां काणो हूंदो ऐं हुनजी पेशानी ते लिखियलु हूंदो काफ अलफ से रे जुदा जुदा अखरनि सां माना काफ़र हुनजे पेशानी ते लिखियलु हूंदो काफ़र। समझो था पोइ उहो दज्जाल ख़बीस अहिड़ा त जादू जा शोभला ॾेखारींदो हिकिड़े हथ में जन्नत हूंदो ॿिए हथ में जहन्नम हूंदो। हिकिड़ो बाग में तो वही जन्नत आहे हिकिड़ी बाह जो मंज़र हूंदो त में तो वही जहन्नम आहे। हक़ीक़त में उहा जेका जन्नत ॾेखारींदो ऐं जहन्नम हूंदो जेका माण्हुनि खे जहन्नम ॾेखारींदो उहा हक़ीक़त में जन्नत हूंदी। पोइ उहो ख़ुदाई जी दावा करे चवंदो मां ख़ुदा आहियां चवंदो मां ख़ुदा आहियां। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था त जॾहिं कुल काइनात पैदा थी आहे ऐं क़यामत थींदी इन पूरी दुनिया जी जेका ज़िंदगी आहे इन दुनिया जी ज़िंदगी में को बि अहिड़ो फितनो को बि अहिड़ो फ़रेब न हूंदो जहिड़ो दज्जाल जो फ़रेब फितनो दुनिया जी तारीख़ में न अॼु न को बि अहिड़ो फितनो न हूंदो। ख़ुसूसन हुज़ूर फरमाइनि था मुंहिंजी उम्मत में को बि अहिड़ो फितनो न हूंदो जहिड़ो दज्जाल जो फितनो हूंदो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं बि ख़िताब फरमाईंदा त उम्मत खे आगाह कंदा दज्जाल जे फितने खां ऐं दुआ घुरंदा त दुआ में चवंदा अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन फितनतिल मसीह दज्जाल। हे मौला दज्जाल मसीह दज्जाल जे फितने खां मां तुंहिंजी पनाह थो घुरां। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त क़यामत जे निशानियुनि में जा इहा निशानी अथव जो वाइज़ मुक़र्रर ख़तीब मिंबरनि ते कॾहिं बि दज्जाल जो ज़िक्र ई न कंदा दज्जाल जे फितने खां माण्हू आगाही न कंदा इहा क़यामत जी निशानी। तव्हां कॾहिं कंहिं मौलवी खां दज्जाल जी ॻाल्हि ॿुधी आहे? तव्हां कॾहिं कई आहे? तव्हां कॾहिं कई आहे? ख़ुदि इहा क़यामत जी निशानी आहे। कयो इहो माण्हू खे आगाह कयो जेके ख़तीब आहियो मुक़र्रर आहियो वाइज़ आहियो माण्हू खे फितने दज्जाल जे खां आगाह कयो या दुआ सेखारियो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन फितनतिल महया वल ममात अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन फितनतिल मसीह दज्जाल। समझो था वॾे खां वॾो फितनो हूंदो। पोइ इहो भरसा निभाॻो जेको हीअं जो हलंदो त सॼी रुई ज़मीन घुमंदो सॼी रुई ज़मीन सवाइ मके जे ऐं सवाइ मदीना मुनव्वरा छो त मदीना मुनव्वरा जे घाटनि ते मलाइक बीठल हूंदा। छा थोरो ॻाल्हि तवजो सां ॿुधण जी आहे। मदीना मुनव्वरा में हाज़िरी थींदी आहे ऐं मदीनो हिकिड़ो खुलो शहर आहे। जीअं हाणे तव्हां मातरी साहिब ॾिसो था खुलो शहर आहे घाट को बि कोन्हे। मां सोचींदो हुउसि त हुज़ूर जन फरमायो आहे त मदीने जे घाटनि ते अला अनका बिल मलाइकत अला अनका बिल मदीनत मलाइकतुन यहरसूनहा मदीने जे घाटनि ते मलाइक बीठल हूंदा जेके मदीने जी चौकीदारी ऐं पहरेदारी कंदा। हालांकि मदीनो शरीफ़ खुलो मैदान आहे घाट त के आहिनि कोन। मां कॾहिं कॾहिं इहे ज़हन में सोचींदो हुउसि हुज़ूर जन जो कौल त ग़लति थी कोन थो सघे ऐं घाट त मदीने शरीफ़ में आहे कोन। हाणे जेको हींअर गुज़िरियल साल नक्शो ज़ाहिर थियो आहे मदीने शरीफ़ जो शाह साहिब ऐं हुन खां पोइ हाणे जेको बादशाह शाह अब्दुल्ला आहे
मदीने की तोसीर वाले मनसूबे ज़ाहिर थे गंदे चाहे जन उनमें मदीना मुनव्वरा से धारी निखार चाहे जन ऐं चेनी पासे में मदीने के घाट ठाया। अल्लाह अकबर कबीरा। मुझे सोने हबीब जो कौल सत्य थियण ते वञे थो पियो। नक्शे ते कम हले पियो जाऊं ड्राइण पियो को त फोन पिया कम शुरू थी विया उन नक्शे सां चेनी पासनि ॾांहुं वॾा इमारत थींदा वॾियूं मथे बिल्डिंगूं हूंदियूं जेकी 100 मंज़िला हूंदियूं मथे उहो मीनारो टावर ठहियल हूंदो हुनजे हेठि घाट हूंदो माना इहो ओभर ओलह उत्तर ॾखिण चेनी पासनि में 4 घाट थींदा जिते माण्हू ॿाहिरि को बि मदीने में दाख़िल थींदो उन घाटनि खां दाख़िल थींदो ऐं महबूबन करीमन फरमाए त उन वक़्तु मदीने जे घाटनि ते मलाइक ॾिसण समझो पोइ कोशिश कंदो त मां मदीने में दाख़िल थियां मलाइक धिको ॾींदुसि कमीने खे धिको ॾींदा अंदरि दाख़िल थियण न ॾींदुसि। पोइ उन वक़्त में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मुंहिंजे मदीने में 3 भेरा ज़िलज़िलो ईंदो मदीने में 3 भेरा ज़मीन भोगंदो उहे जेकी कच्चा हूंदा मुनाफ़िक़ हूंदा तो भॼंदा ज़िलज़िलो थो अचे भॼो ज़िलज़िलो थो अचे भॼो मदीने शरीफ़ खां ॿाहिरि निकिरंदा वञी दज्जाल सां मिलंदा पर जेकी मोमिन हूंदा से मदीने मां न निकिरंदा। साईं फरमाए त मस्जिद नबवी जे थंभनि में मोमिन पाण खे ॿधाईंदा कि ॿाहिरि न वञे मथां फितने दज्जाल जे फितने में गिरफ़्तार थी वञो तंहिंजे करे मस्जिद नबवी जे थंभनि में पाण खे ॿधाईंदा। इहा ॻाल्हि बि सम्झण जी आहे त मस्जिद नबवी जा थंभा उन दौर में थोरा हुआ हाणे जेका मस्जिद नबवी जी तोसीअ थी आहे अंदरि उहे थंभा ई थंभा थंभा ई थंभा थंभा ई थंभा पर जेको ॿाहिरि खणनि थियो आहे उन में पीलर ई पीलर थंभा ई थंभा थंभा ई थंभा हाणे जीअं एतिरा मामले ते हूंदा उहे पाण खे रोकिन पाण खे थंभनि में पाण खे ॿधाइनि त थंभा बि एतिरा खपनि। सुभाणे महबूबनि जा कौल मुबारक कीअं पियो सचे थिए हिन करे बि कीअं पियो कमु वठे ॻाल्हि सम्झो। पोइ मुनाफ़िक़नि खां मदीनो ख़ाली थी वेंदो मदीने में सिर्फ़ मोमिन ई बचंदा। हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा रूहुल्लाह किथे ईंदा दमश्क जे शहर में हे निभाॻो उते ईंदो ईंदो सफ़र कंदो कंदो दमश्क ॾे ईंदो जेॾी महिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ख़बर पवंदे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको साह खणंदो इंसान साह खणंदो आहे साह खणे न हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको साह खणंदो जेसीं ताईं माण्हू जी निगाह पहुचे ओसीं ताईं हुनजे साह जी सुरहाण न चयो सुभाणे अल्लाह। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे साह मुबारक जी सुरहाण हूंदी जैसा मोमिननि जी दिलियूं ठहंदियूं ऐं दज्जाल खबीस जेॾी महिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी रेंज में ईंदो न हज़रत ईसा अलैहिस्सलाम साह खणंदो त हू ईअं किरंदो त लूण पाणी में किरंदो आहे वठी भॼंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पीछो कंदो ही भॼंदो हज़रत ईसा पहिरियों लॻंदुसि पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ो नेज़ो हणंदुसि हुनखे चेन में लॻंदो तॾहिं त वञी किरंदो फटकी फटकी कमु पूरो थींदो। सम्झो था हज़रत ईसा अलैहिस्सलाम ज़मीन में रहंदो 40 साल शादी कंदो ॿार ॼणंदो औलाद थींदुसि वरी वफ़ात कंदो त गुंबद ख़ज़रा में मुंहिंजो मोहम्मद करीम जे तारे में थींदो ऐं मज़ार अनवर में गुंबद ख़ज़रा में उहा चोथी जाइ अॼु ताईं बि ख़ाली रखी आहे ईसा अलैहिस्सलाम जे लाइ अॼु ताईं जेको नक्शो हाणे तव्हां नक्शो ॾिसो त हुन में उहा जाइ अञा ताईं ख़ाली आहे हेॾो मुंहिंजो दिलबर महबूब मोहम्मद करीम जी मज़ार अनवर आहे पासे में हज़रत अबू बकर आहे पासे में हज़रत उमर आहे ऐं आख़िरी जाइ ख़ाली आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम उते हज़रत ईसा दफ़न
ऐसा जमाना क़यामत जे वारे में ख़ल्क़ उथंदी न मां मोहम्मद करीम जेॾीमहिल मज़ार मां उथंदुसि त हेॾो मां मोहम्मद करीम हूंदुसि हेॾो ईसा अलैहिस्सलाम हूंदो विच में अबू बकर उमर हूंदा चवण सुभाणे वो जेके अबू बकर जा दुश्मन आहिनि न उमर जा जेके दुश्मन आहिनि न उहे जेके बदबख्त 2 यारनि खे 3 यारनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जे मुंहं ते उन ॾींहुं कारा कुल्ला मञियल हूंदा ॾिसंदा त वाह वाह अबू बकर जो शान इन नबीअनि जे विच में हेॾो हबीबुल्लाह हेॾो रूहुल्लाह विच में हज़रत उमर फारूक विच में हज़रत अबू बकर सिद्दीक़ सुभान अल्लाह छा शान हूंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम 40 साल ताईं रहंदा ऐं दफ़न थी विया मज़ार अनवर जे अंदरि हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत सैयदना इमाम महदी अलैहिस्सलाम उन जो ज़मानो बि ॾाढो मिसाली ज़मानो हूंदो आसमान जो हुकुम मिलंदो मींहं जेको वसणो जो वक़्तु जेका रहमत वसणी जो वक़्तु पंहिंजे रहमत जी आख़िरी कणी ताईं आसमान वसाईंदो ज़मीन खे हुकुम मिलंदो ज़मीन पंहिंजे खज़ाना कढ आबादी पैदा कर अहिड़ियूं आबादियूं पैदा कंदी जो पूरी धरती जी जेका तारीख़ आहे तारीख़ इंसानी तारीख़ धरती में कॾहिं बि अहिड़ियूं आबादियूं नथियूं हूंदियूं जहिड़ियूं इमाम महदी जे दौर में आबादियूं ख़ुशहाली थींदी शुक्र थींदा सलाहियूं थींदियूं माण्हू सबको खुशहाल थी वेंदो एसी ताईं जेतिरो माण्हू ज़कात जा पैसा खणी मग़रिब मज़ा निकिरंदो को हक़दार हुजे कंहिंखे ज़कात ॾियां हर को चवंदो मां पाण ज़कात ॾियण वारो वठण वारो न आहियां उहो जीअं खणी निकिरंदो मक़सद ताईं ईंदो पर ज़कात वठण वारो कोन हूंदो हर को ज़कात ॾियण वारो गॾु बि पिया करंदा ॿार वार नांग सां रांदि पिया खेॾंदा नंढा ॿार वार नांगनि सां रांदि खेॾंदा नांग खे ज़रूरत नथी जे ॿार खे ॾंदी कंहिंखे बि को ख़तरो फ़ितरो कंहिंखे बि को ठप न हूंदो सवाइ अल्लाह खे हाणे हींअर जे ॿाहिरि निकिरे त डपड़ो जो पियो आहे न शहर में बम धमाके का डर लगा हुआ है कहीं धमाका न हो जाए बरारी में चले जाए तो भाड़े का खौफ लगा हुआ है कहीं डाकू ना लुट कर न ले जाए मारू मारू फट दे दो भाव फट दे दो तीन फुट खंड दे दो हिते खौफ वासमेंट छायल है पर हजरत इमाम महदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह 40 साल एतिरी साईं जी 40 साल आहिनि घटि वधि मूंखे यादि न हज़रत इमाम महदी 40 साल समझो था त हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम एॾो त मुल्क में ख़ुशहाली थींदी ऐं एतिरी त माण्हुनि में सरह ते इंबिसात थींदो जो माण्हू खे कबरनि वारा जेके मसला माइकला मरी विया आहिनि अड़े ॾींहं हुजनि हा उहे जहिड़ा हुजनि हा उहे मज़ा ॾिसनि तारी सम्झो के दौर ईंदो उन खां उन खां बाद में पोइ वरी इहे जेके आहिनि पंहिंजा इहे याजूज माजूज ईंदा याजूज माजूज मिर्ज़ा अहिड़ा निभाॻा हूंदा इहे हज़रत ईसा जे दौर में याजूज माजूज ऐं जॾहिं ईंदा त महदी बि हूंदो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि हूंदो इन ॿिन्ही जे हुअण दौरान इहे मिर्ज़ा सभु सिकंदरी कोड़े जो निकिरंदा त एतिरी त भणजा ख़ल्क़ हूंदी जो हीअं ते ईंदा उनखे अॻियो छोड़े जेका शइ ईंदी दरिया पाणी जा पीअंदा ख़ाली कंदा ईंदा पर जेके ईंदा न हुनजे लश्कर जा चवंदा धूड़ पे उॾाम हिते दरिया में धूड़ पे उॾाम चवंदा हिते बि कॾहिं को पाणी वियो हूंदो एॾो घुरजाइए लकड़ हज़म पत्थर हज़म रोटी हज़म जेका शइ मिलंदा खाईंदा रखींदा ईंदा अचे मुल्क खे लुटींदा खाईंदा फुरींदा जो ख़ल्क़ सॼी बेताब थी वेंदी उन वक़्त में हज़रत इमाम महदी ऐं हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम ॿई ॼणा जबल तूर ते वेंदा ऐं शुक्र सराई वारो वक़्तु पोइ ईंदो इन खां
वो जॾहिं हिते ईंदा मुल्क में हे भरगा फेल करे मुल्क जो फसाद मचाईंदा उन वक़्त में हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरंदो मुंहिंजा मौला हीअ मुसीबत तार पोइ उनखे कंध में हिकिड़ो कीड़ो लॻंदो कंध में कैंसर हूंदो न छा भई कीड़ो हूंदो ॾींहं ते पटी में हमरा दर्द हेठि वञे खे कीड़ो लॻंदो हुनखे ॾींहं ते पट हणंदो किरंदो इहे मरंदा जो हिकिड़ी गिरास न बचंदी जिते इहो कली पियो न हुयो एतिरा घणा हूंदा धरती भरिजी वेंदी हुनजे मरण जी घणी अची धक थींदी बदबू थींदी पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरंदो अची वरी अलाह ताला मींहुं वसाईंदो पर अहिड़ो मींहुं ईंदो जो हुन लाश लोड़ खणी ईंदो समुंड में उछलाई धरती सॼी धोपी वेंदी उन खां बाद में हज़रत इमाम महदी वारो जेको ख़ुशहाली वारो जो इन खां बाद में हज़रत इमाम महदी जॾहिं धरती ते ईंदो त दुनिया खे अदल इंसाफ़ सां भरे छॾींदो अदल इंसाफ़ सां भरे छॾींदो ऐं पूरी तरह मुकम्मल निज़ाम मुस्तफ़ा क़ाइम थींदो ऐं इहो आहे त आले सुन्नत जो अक़ीदो ॻाल्हि सम्झजो असां आले सुन्नत जो अक़ीदो इहो आहे त इमाम महदी पैदा थींदो नालो छा हूंदुसि ऐं पीउ जो नालो छा हूंदुसि ऐं माउ जो नालो छा हूंदुसि मथे में पैदा थींदो ऐं 40 सालनि खां जी उमिरि खां पोइ उनजो ज़ुहूर थींदो इहो असांजो आले सुन्नत जो अक़ीदो ऐं शियनि जो अक़ीदो छा आहे शियनि जो अक़ीदो आहे त इमाम हसन अस्करी जो पुटु हुयो इमाम मोहम्मद उहो हुननि जो चवणु आहे त उहो इमाम महदी उहो जेको पैदा थी चुको पोइ उहो हीअं गार में वियो पोइ अंदरि जो गार में वियो त हुते हीअं टुॿी वञे गार में अंदरि टुॿी वञे त अंदरि गुम थी वञे हाणे इहो अंदरि निको वेठो आहे क़यामत वेझी थींदी पोइ इहो गार मज़ा निकिरंदो सम्झो था हाणे इराक में सामरा जो शहर आहे सामरा उन सामरा में उहो गार अॼु ताईं मौजूदु आहे हाणे त कुबो ठाहे छॾियो उते मां पाण उहो गार ॾिसी आयो आहियां उन गार में सुबुह थींदो आहे शाम थींदो आहे अचो शिया गॾु थींदा मर्द औरत उन गार जे अॻियां पोचा ॾिसी में पाए चयो ओ इमाम महदी निकिरो मुल्क में फसाद थी विया दुश्मनी थी वियो वारो घर निकिरो रोज़ गुरगुड़ाईंदा आहिनि इंतज़ार कंदा आहिनि इमाम महदी निकिरो हाणे जॾहिं निकिरो उन्हनि इमाम महदी चाहे सुनो था उहे चवंदा आहिनि महदी मुंतज़र महदी हो जिन इंतज़ार कयो थो वञे पियो हाणे इहो उन्हनि जो नज़रियो आहे शियनि जो त महदी पैदा थी चुको आहे ऐं उन अंदरि गार में निकिरो वेठो आहे उहो ज़ाहिर थींदो ऐं ॿियो वरी अक़ीदो अथव हिकिड़ो मज़बूत इल्मी हल्को आहे उन्हनि जो अक़ीदो आहे त महदी असुल ईंदो ई कोन्हे महदी हिकिड़ो मफ़रूज़ हो आहे हिकिड़ी फर्ज़ी ॻाल्हि आहे को महदी कोन ईंदो जंहिंमें मौलाना मोदूदी साहब या ॿिया मूंखे नाला हींअर ज़हन में नथा अचनि जमात इस्लामी जो ॿुधाइणु आहे मोदूदी या ॿिया अहिड़ा काफ़ी इल्मी हल्का आहिनि जंहिंजो चवणु आहे त महदी मोहूद न आहे महदी मोहूद माना वहमा माण्हू जॾहिं महदी ईंदो अरे हे हदीस ॾिसी वञे थी त हे हदीस सही आहे को महदी कोन्हे को बसि जेको चवण आहे थी चुको आहे बसि ॿियो को महदी कोन ईंदो हाणे उहे जेकी वहाबी आहिनि से महदी जा मुनकिर ईंदो ई कोन्हे शिया चवनि था आयो आहे थी चुको आहे हाणे ज़ाहिर थींदो ऐं उन चवंदा सितारा जेके क़ुर जा खुटल आहिनि न जंहिंमें अली जी हल जेतरी तारीफ़ आहे उहे उन इमाम महदी वटा उहो खणी ईंदो न सितारा शियनि जो नज़रियो आहे त इमाम महदी पैदा थी चुको आहे हाणे जॾहिं क़यामत क़रीब थींदी त ज़ाहिर थींदो शियनि जो नज़रियो ऐं वहाबी जो नज़रियो आहे त महदी थींदो ई कोन्हे असां अहिड़े सुन्नत जो नज़रियो इहो आहे जेको आहिनि क़ुर ऐं सुन्नत जे मुआफ़िक़ त हज़रत इमाम महदी 40 साल ते हुनजो ज़ुहूर थींदो मके शरीफ़ जे अंदरि ऐं धरती ते ईंदो त दुनिया खे अदल ऐं इंसाफ़ सां भरे छॾींदो मां इन मौज़ू ते हिकिड़ी ॻाल्हि रिवायत करे हिकिड़ा मुर्शिदनि करीमनि खां ॿुधी ऐं मां अॼु ताईं किताब में लिखी कोन्हे मूं तलाश कई आहे त हुनजो किथे मिली वञे पोइ हिकिड़ी बला निकिरंदी दाबतुल अर्द
जेका जबल आहे सफ़ा मरो सफ़ा जबल उन सफ़ा जबल मंझां उहा बला निकिरंदी उनजे हिकिड़े हथ में हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी लठ हूंदसि उहा लठ जेका चलाईंदो त नांग थी पवंदी हिकिड़े हथ में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी लठ हूंदसि ऐं ॿिए हथ में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी अंगुश्तरी मुंडी मुबारक उहा मुंडी हज़रत सुलेमान जी जेके काइनात मुटी हूंदी हुई उहा मुंडी हिकिड़े हथ में हूंदसि उहे दाबतुल अर्द खे ऐं उहा दाबतुल अर्द हिकिड़ी बला हूंदी ऐं ॻाल्हाईंदी ईअं जो माण्हू ॻाल्हाईंदा उहा जो हीअं मथे मज़ा निकिरंदी त पूरी रुई ज़मीन ते को ॿोड़ को शहर को वस्ती को वाड़ को ॿेराड़ी को ॿेड़ी को किश्ती को जहाज मगज ते उहा न पहुचे पोइ जेकी मुस्लमान हूंदा उन्हनि जे निर्णय ते हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी लठ हणंदी उहा बला ऐं जेके काफ़िर हूंदा उन्हनि जे पेशानी ते हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी मुंडी हीअं हणंदी उहो लठ जे हीअं हणंदी त उनते निशान थी पवंदो ऐं मुंडी हणंदी त उनते कारो टुको थी पवंदो पर उहो टुको अहिड़ो हूंदो जो मर्द बाक़ी बि न लहंदो सॼी दुनिया जे माण्हुनि खे इहो टुको हणी वेंदी मुस्लमाननि खे अछो निशान रोशन ऐं काफ़रनि खे कारो टुको दुनिया सॼी में को बि अहिड़ो माण्हू न पहुचंदो जंहिंते इहा बला न पहुचे हुनजो निशान न करे ॻाल्हि सम्झो था हाणे इन खां पोइ इहे माण्हू जेकी थिया न जेके काफ़र थियासीं काफ़र ई रहंदा उन मां को मुस्लमान न थींदो जेकी मुस्लमान थिया उहे मुस्लमान ई रहंदा मुस्लमानी सूरत में ई मरंदा को बि उन्हनि मां काफ़र न थी सघंदो सम्झो था तव्हांजो इहो वक़्तु बि को ज़मानो गुज़रंदो पोइ हिकिड़ी उत्तर खां थधी हवा खुलंदी उत्तर खां हिकिड़ी थधड़ी हवा खुलंदी पोइ जेकी बि मुस्लमान हूंदा से उहे गुज़ारे वेंदा सभु मुस्लमान वफ़ात करे हाणे पूरी रुई ज़मीन में हिकिड़ो माण्हू बि मुस्लमान कोन बचंदो जो 4 पहरनि में 8 पहरनि में थकावट जे करे चवे अल्लाह थकिजी पवंदो न माण्हू ज़िक्र नथो करे पर इहे थक जे करे अल्लाह अल्लाह जे नाले वठण वारो माण्हू बि पूरी धरती ते न बचंदो सम्झो था उन खां पोइ हीअं सिज उभरंदो जीअं उभरे थो रुटेन में हीअं उभरी लही वेंदो ओलाॾो लही वेंदो वरी लहण खां पोइ वरी वापसि मोटंदो सिज लहण खां पोइ वरी वापसि मोटंदो ऐं मंझंदि ताक़त ते अची वेंदो मंझंदि ताक़त ते अची वेंदो वरी वापसि मोटंदो मंझंदि ताक़त खां अची माना 12 बजे जो टाइम थिए जीअं एतिरो सिज मथे चोट ते अची वरी वापसि मोटंदो वरी सिज ईअं ओलाॾे लही वेंदो जीअं लहंदो इन खां पोइ तौबह जो दरवाज़ो बंदि थी वेंदो हिकिड़ो दरवाज़ो आहे ओलह पासे ॾों जेको 500 सालनि जो मुफ़ासिलो हीअं वेकर अथसि घणो 500 सालनि जो दरवाज़ो हीअं वेकर खुलियल आहे इहो तौबह जो दरवाज़ो पोइ जेॾी महिल सिज हीअं लहंदो न ओलह ॾों उभरंदो वरी लही वेंदो त उहो तौबह जो दरवाज़ो बंदि थी वेंदो हाणे कंहिंजी बि तौबह क़बूल कोन थींदी रड़े माफ़ी अचे पर तौबह कंहिंजी क़बूल न थींदी ॻाल्हि सम्झो था हाणे इहो जेको सिज उभरंदो लहंदो यानी जेको काइनात जो निज़ाम आहे न निज़ाम अलवी जेको आहे सोलर सिस्टम आहे जेको जहान जो निज़ाम हले थो पियो हिकिड़े रूटीन मुताबिक़ हिकिड़ो निज़ाम अलाह ताला ठाहे छॾियो आहे उन निज़ाम में फितूर पइजी वेंदो
والشمس تجري لمستقر لها ذلك تقدير العزيز العليم सिज पंहिंजे मुक़रर मदार ॾे हले थो पियो या ग़ालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आहे पर इहो जेको हुनजो सदियुनि खां अरबे सालनि खां वठी जेको सिज जो दस्तूर हुयो उन में फतूर पइजी वेंदो निज़ाम बालाई जे अंदरि फतूर पइजी वेंदो इन शइ खे साइंसदान बि तस्लीम कयो आहे साइंसदान जेकी अमेरिका जा माहिर आहिनि जेकी मथे फज़ाई खलाई तहक़ीक़ करण वारा नासा इदारे वारा उन्हनि इहा तहक़ीक़ पेश कई आहे त अहिड़ो दौर अचण वारो आहे जंहिंमें सिज पंहिंजो रस्तो मटाए छॾींदो उल्टो सिधो थी हलंदो अॼु जा साइंसदान खे मञनि था त अहिड़ो निज़ाम अचण वारो आहे सम्झो पोइ हिकिड़ो दूहो पैदा थींदो दूहो हिकिड़ो दूहो पैदा थींदो जेको पूरी रुई ज़मीन में दूहो दूहो थी वेंदो हथ खे न ॾिसंदो अहिड़ो दूहो थी वेंदो सम्झो था टे ॾींहं टे रातियुनि ते उहो मुसलसल दूहो हूंदो माण्हुनि खे का शइ नज़र न ईंदी रुॻो दूहो ई दूहो ऐं इहो दूहो आसमान खां नाज़िल ॻाल्हि सम्झो था उन खां बाद में पोइ दूहो खॼी वेंदो तौबा जा दरवाज़ा बंदि थी वेंदा ऐं दुनिया सॼी में रुॻे फिस्क फुजूर गुनाह कुफ़र ऐं शिरक बाक़ी बचंदो पोइ साईं फरमाइनि था कारा रंग जा ईंदा कारा पाण फरमाइनि था मां अॼु बि ॾिसां थो पियो हीअं टंगूं सन्हड़ियूं अथसि कारे रंग जो शीदी आहे सन्हड़ियूं टंगूं अथसि काबे ते चढ़ी काबे खे ड्राईंदो सिर खां ड्राई ऐं ये कारा भुॻा खबीस इटे जे मथे ते बीहंदा कपाड़ करे समुंड ताईं पोइ हिकिड़ो काबे जी दीवार थी सिर टोड़ींदो पोइ ॿिए खे ॾींदो ॿियो टे खे ॾींदो ॿियो टे खे ॾींदो उहे काबे जो सिर वञी समुंड में उछलाईंदो ऐं काबे जे हेठि हाणे काबे जो दरवाज़ो आहे न चौखट हीअं मथे हथु लाहे करे थी चौखट ते पहुचे इहो हेठि जेको आहे इहो सॼो सोन सां भरियल इहो काबे जो खज़ानो ज़ाहिर थींदो कारा शीदी बनवा करनि सो इहो वक़्तु ईंदो काबो शरीफ़ शहीद कयो वेंदो ऐं हुज़ूर अलैहि सलाम फरमाइनि था त मुंहिंजी मस्जिद नबवी में लोंबड़ियूं अचे पेशाब कंदियूं हुनजे खंभनि पिलरनि खे लोंबड़ियूं उहे अचे हुनखे पेशाब कंदियूं अहिड़ो दौर ईंदो साईं फरमाइनि था पोइ सॼी दुनिया खां आख़िर में जेको वैरान शहर थींदो सो मुंहिंजो मदीनो हूंदो सॼी दुनिया खां आख़िर ऐं जॾहिं हाणे असराउन्नास बाक़ी बचंदा सॼी काइनात सॼी धरती जे मथां बुरा बुरा माण्हू बुछड़ा माण्हू फासिक फाजिर ज़ानी शराबी भाड़े लुच काफ़र मुशरिक सॼी धरती गुनहगारनि सां भरिजी वेंदी पोइ इसराफील जी सूर फूके पोइ हिकिड़ो सिंह आहे जेको हज़रत इसराफील वात में झलियूं वेठो आहे रुॻो हुकुम मिले कोन्हे फूक जी पोइ वात में झलियूं वेठो आहे पोइ उहो हीअं फूक ॾींदो जेॾी महिल उन में फूक ॾींदो त पहिरीं हीअं आहिस्ते आहिस्ते आवाज़ निकिरंदो इहा आवाज़ निकिरंदो उहो वधंदो ईंदो तव्हांजो अहिड़ो हैबतनाक आवाज़ थींदो जो औरतूं हीअं ॿियूं तुंहिंजियूं पियूं हथ उतो छॾाइजी करे उते मरी वेंदियूं माण्हू खे पंहिंजी भित बि छा खाईंदा प्लस्तर बि छा कंदा उनजो उते साह निकिरी वेंदो जो जिथे हूंदो सो उते मरी वेंदो पूरी दुनिया ते जेतिरा बि माण्हू हूंदा से सभु मरी वेंदा हिकिड़ो इंसान जहिड़ो बाक़ी न बचंदो ऐं पूरी हुई ज़मीन ते इंसान उन सूर जो फूक अचण सां सभु मरी वेंदा उन खां पोइ पूरी हुई ज़मीन ते को बि इंसान न बचंदो सवाइ अल्लाह जी ज़ात अल्लाह जी ज़ात खां सवाइ पोइ आसमान खे हुकुम मिलंदो कि सितारा बेनूर थी छड़ी पवंदा दुनिया शम्स में कमर सिज ऐं चंड पाण में टकराइजी पवंदा ऐं जबल ऐं पहाड़ जेके आहिनि इहे उॾामंदा जीअं पियल कप जा ढेरा हवा ते उॾामंदा
इन पिंगल कपड़े के फोरन वांगुरु जबल उड़ा वंदा समुद्र से बाहर लगी वेंदी समुद्र जो जेको पानी है न उन पानी से यानी वो ऑक्सीजन पंहिंजो हाइड्रोजन ऑक्सीजन ॿिन्ही गैसनि जो मजमूओ आहे न पाणी H2O हाइड्रोजन या जुज़ा ऐं ऑक्सीजन जो हिकिड़ो जुज़ो मिलंदो आहे त पाणी ठहंदो आहे उहे जेको उनजो संगम में मेलाप आहे उहो ख़तमु थी वेंदो ऑक्सीजन खे जुदा बाहि लॻी वेंदी हाइड्रोजन खे जुदा बाहि लॻी वेंदी हर पासे ते उहा नीले रंग जी बाहि वेंदी इन चौधारी बाहि भरी वेंदी हली अहिड़ो हैबत नवाक ॾिहाड़ो थी वेंदो तो क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो अलका समुद्र के बाहर न देगी वो बाहर जमीन रे वेंदी बाहर जमीन रे ईंदी ऐं माण्हुनि खे अचे तोड़ ईंदी त माण्हू वठी भॼंदा हिकिड़ी गली बचंदी भॼण जी चौधारी बाहि वटोड़ी वेंदी ऐं उहा बाहि ईअं माण्हुनि खे हथलींदी जीअं धनार ॿचियुनि खे हथलींदो आहे माण्हू थकिजी पवंदा वेहंदा त बाहि बीह रहंदी वरी माण्हू निंड करे उथंदा त वरी बाहि उथंदी वरी बाहि उथंदी इहा हलंदी पूरी रुई ज़मीन ते माण्हुनि खे झेले ओ मुल्क शाम में अर्दुल महशर ते आणी आहे शाम जो मुल्क जेको आहे उहो अर्दुल महशर हूंदो उन ज़मीन खे यौम तबद्दलुल अर्द बिग़ैरिल अर्द हीअ ज़मीन मटाए ॿी ज़मीन बनाई वेंदी उहा ज़मीन कहिड़ी हूंदी उहा ज़मीन टामे जी हूंदी टामे और जमीन टामे जी सिज मथो अची वेंदो सिज एतिरो जे अख में पाइण जी सराई हूंदी आहे सुरमे आई एतिरो सिज मथो करीब अची वेंदो ऐं सभु हिकु मैदान में गॾु थींदा मां पंहिंजे बचनि खां बेज़ार हूंदी पीउ पुट खां बेज़ार हूंदो भाउ भाउ खां बेज़ार हूंदो को कंहिंजी रण ॿुधे न गाह ॿुधे सभु भाड़ा हूंदा पर कंहिंखे ज़रूरत न थींदी कंहिं ॿिए पासे ॾे ॾिसी सघे हर को पंहिंजे उन शुगल में हूंदो जो कंहिं ॿिए ॾे ॾिसण जी हुनखे ज़रूरत न थी सघंदी उहो ॾिहाड़ो क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो उहो यौमुल बास हूंदो पोइ इहो जो माण्हू बीही वेंदा मथां तपश गर्मी हूंदी हेठो ज़मीन टामे जी हूंदी माण्हू भुॼंदा जीअं फुल्ला कड़ाह में भुॼंदा तो इहो हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो हूंदो 50,000 साल थी यौम कान मिक़दारुहु 50,000 सना 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदो बीठा हूंदा भुॼंदा पिया पचंदा पिया सवाइ मोमिननि खे अलाह ताला पंहिंजे अर्श जे साये में बि आहे बरगुज़ीरा माना अर्श में अलाह जे साये में हूंदा मुजरिम भुॼी रहिया हूंदा पोइ चवंदा यार हाणे अलाह खणी हिसाब करे भला पुछाणो करे पोइ जहन्नम जे या जन्नत जे बीठे बीठे 50,000 साल जो हिसाब किताब थिए पोइ जेको बि फ़ैसिलो करे पोइ चवंदा त भला हाणे को सिफारिशी ॻोल्हियो जेको अलाह खे परचाए ॾिए रब रुख न थिए अॼु त राज़ी करे ॾिए को पंहिंजो सिफारिशी ॻोल्हियो पोइ पाण में गॾिजी सलाह कंदा हुन में वकील हूंदा वज़ीर हूंदा बादशाह हूंदा अमीर हूंदा नवाब हूंदा वली हूंदा बरगुज़ीदा बाना चवंदा हलो अलाह वटि को पंहिंजो सिफारिशी ॻोल्हियो पोइ चवंदा पाण में सलाह कंदा त सभिनी इंसाननि जो अबो हज़रत आदम आहे हलो त आदम अलैहिस्सलाम खे ॾिजो उहो असांजी सिफारिश करे पोइ सभई गॾिजी 1000 मखलूक हज़रत आदम वटि ईंदी बाबा साईं तूं असांजो अबो हुई अबुल बशर हुई रब तोखे पंहिंजे हथनि सां ठाहियो तो में पंहिंजो रूह विधई मलाइकनि खां तोखे रब तोखे पंहिंजे हथनि सां ठाहियो तो में पंहिंजो रूह विधई मलाइकनि खां तोखे सजदा करायई हाणे ॾिसी थो त असां केॾी परेशानी में आहियूं तुंहिंजा बच्चा आहियूं छॾनि था पिया हाणे अलाह खे सिफारिश कर हज़रत आदम अलैहिस्सलाम चवंदो त नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी मूंखे मुंहिंजे जान जी लॻल आहे वञो को ॿियो सिफारिशी ॻोल्हियो मां ॾिसां थो अलाह खणी अॼु मूंखां पुछे त आदम दाणो छो खाधो हुई मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि इज़हबू इला गैरी वञो वञो कंहिं ॿिए ॾे वञो मां तव्हांजी मदद कोन करे सघंदुसि नूह वटि ईंदा उनखे ते गुज़ारिश कंदा उहो चवंदो अलाह ताला जो मूंखां पुछे त बेफ़रमान पुट जी छो सिफारिश कई हुई मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि
मुझी मजाल ना है जो रब जे ॻाल्हाए सघे अॼु अहिड़ो रब कावड़ियो आहे अॼु अहिड़ो अल्लाह कंदड़ी आहे जो कॾहिं बि अहिड़ो कोन कावड़ियो अॼु मुंहिंजी ज़रूरत न आहे जो अल्लाह जे ॻाल्हाए सघां हथ इब्राहिम खलील वठी ईंदा हलो मूसा कलीमुल्लाह वठी ईंदा हलो सुलेमान अलैहिस्सलाम वठी ईंदा हलो दाऊद अलैहिस्सलाम वठी ईंदा इहे सॼी मखलूक हर नबी जो दर खड़काईंदी हर नबी जे दर ते वञी रोंदा इंतजाम कंदा त हर नबी इहो ई जवाब ॾींदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम वठी ईंदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो त उहो पंहिंजो को उज़ुर न बयानु कंदो जीअं ॿियनि नबीअनि चयो न पंहिंजो उज़ुर ॾिनो उहो को बि पंहिंजो उज़ुर बयानु न कंदो पर चवंदो त हा तव्हांखे तफ़्स ॾियां थो अॼु जे रुठल रब खे परचाईंदो त मोहम्मद कलीम अॼु जे अल्लाह जे अॻियां ॻाल्हाईंदो त मोहम्मद करीम ॻाल्हाईंदो असांजी ज़रूरत न अॼु जे सिफ़ारिशी ॻोल्हणु चाहियो था त वञो मोहम्मद अरबी जे दर ते अॼु जेकॾहिं रब खे परचाए ॾींदो त मोहम्मद करीम परचाए ॾींदो पोइ सभई गॾिजी मुंहिंजे सोणे लॻपाल नबी जे ॾियो ईंदा मुंहिंजा सोणा अॼु सभिनी खां मायूस थी वियासीं हज़रत अबुल बशर आदम जवाब ॾेई छॾियो हज़रत नूह जवाब ॾेई छॾियो इब्राहिम जवाब ॾेई छॾियो ईसा रूहुल्लाह जवाब ॾेई छॾियो अॼु पंहिंजे दर ते आया आहियूं या रसूल अल्लाह असांजी मदद करे रब असांजे परचाए ॾियो अगो रब जे नबी आखने अल्लाह कम मोहम्मद दा सबब के मोहम्मद दा मुजद्दी उजड़ी कररी मोहम्मद दा सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाईंदा अन लहा मां इन जो लाइक़ु आहियां जो अल्लाह सां ॻाल्हायां मां रब सां ॻाल्हाईंदुसि पोइ मुंहिंजा सुहिणा हबीब अल्लाह जे अर्श जे साॼे पासे ॾोहींदा ऐं रब जे अर्श जा ॿई पासा साॼा पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सिर सजदे में रखंदा सिर सजदे में रखंदा ऐं रोअंदा अल्लाह जी अर्ज़ कंदा रोई सिफारिश कंदा ऐं अल्लाह जी अहिड़ी वाखाण कंदा जेका काइनात में अॼु ताईं कंहिं न कई हूंदी अहिड़े लफ़्ज़नि में रब जी वाखाण जी तारीफ़ कंदा रब फरमाईंदो मुंहिंजा महबूब अॼु तुंहिंजे रोअण जो ॾियारो नाहे अॼु तुंहिंजे फसाइण जो ॾियारो आहे भला अॼु तुंहिंजो रब तोखे हिकिड़ो ॾींहं जो तूं राज़ी थी वेंदो मुंहिंजा महबूब तूं इर्फ़ा रासक मथो मुबारक मथे खण चाहो जीअं चवंदे तुंहिंजो ॾिठो वेंदो सिफ़ारिश कर क़बूल कई वेंदी चाहो जीअं चवंदे तीअं मां रब कंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह आप गिर कर सजदे में हमको उठाते जाएंगे मदनी जाम मिठो सारे कारींदे असांजो प्यार मदीने तारींदे जामो हो जॾहिं ग्राम मलाइका मोहम्मद खे सुधींदे सुभान अल्लाह ये शफाअत कुबरा होंगी ये शफाअत कुबरा होंगी ओरी महिल हज़रत बिलाल खे हुकुम मिलंदो त बिलाल जन्नत जी ॾाची जे मथां चढ़ ऐं बांग चए मथे में तोखे रोकींदा हाणे बांग चवण खां मुशरिक रोकींदा आहिनि त बांग न चओ न ऐं जॾहिं महबूब दुनिया तां परदो कयो हो त पोइ बांग चवण बंदि करे छॾी हुई चवंदो हो त मां अशहद अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चई कंहिंजे आङुर खणा अॼु मुहम्मद मुस्तफा जो थी हाणे बांग चयो त सॼो जहान सुभान अल्लाह पोइ त बिलाल सोनो बांग चवंदो ऐं पूरी
महशर वाला कलमो पढ़ंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सब नबी जा उम्मत सब मुझे दिल पर मोहम्मद करीम जो कलमो पढ़ंदा इंशाअल्लाह बाकी बयान सुबह ने आखिरी मजलिस थी अज रात इंशाअल्लाह ताला रात जो 2 बजे सलात तस्बीह थी सलात तस्बीह का बाद में इज्तिमाई दुआ थी अज रात जो एतकाफ वारा है उनके लिए आखिरी रात है एतकाफ वारन जो एतकाफ सुबह सिजल ते खत्म थींदो एतकाफ में न आहिनि अज सुबह जो फजर पढ़ंदा उन्हनि इजाजत होंगी जो रहंदा तो मुझे अखियुनि ते तव्हांजो लखो मुंहिंजो अखियो एतकाफ वारनि जो एतकाफ सुभाणे मगरिब नमाज से खत्म थींदो अज रात इंशाअल्लाह ताला 2 बजे सलात तस्बीह थींदी उन बाद में दुआ थींदी अल्लाह ताला जल्द शान शाह सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन ए मुंहिंजा मौला असां ते करम कजा असां हीण आहियूं असां अधर आहियूं असां क़त्ल आहियूं क़यामत जे ॾियारे असां ते बाज़ कजा असां ते रहम कजा पंहिंजे कहर ऐं गज़ब खां असांखे बचाइजा तुंहिंजे कहर ऐं गज़ब खां असां तुंहिंजे रहमत जी पनाह था चुनूं असांखे पंहिंजी रहमत ऐं इनायत था कजा हे मुंहिंजा मौला असांजे हाल ते रहम करम कजा मदीने वारे साईं जी शफ़ाअत नसीब कजा या अल्लाह असां सभिनी ते करम कर सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा